एसोसिएशन ऑफ जापान पारां अॼु सकाफ़ती ॾियारो मल्हायो पियो वञे ऐं जापान जे उन दोस्तनि खे जसो आहे जिन पंहिंजी सिंध अमड़ सां मुहबत जे इज़हार तौरु अहिड़ा मेड़ाका मचाया आहिनि ऐं उहे सिंध खे यादि करे सिंधूअ खे भेटा ॾेई रहिया आहिनि ऐं अॼु असां उन्हनि सां ऑनलाइन मुशाइरे में शरीक आहियूं। मां पंहिंजी शाइरी पेश कंदुसि। मिठो पाक पवित्र साफ़ तुंहिंजो आब सिंधु समूर नदियुनि खां थो लॻी नायाब सिंधु। मिठो पाक पवित्र साफ़ तुंहिंजो आब सिंधु समूरनि नदियुनि खां थो लॻी नायाब सिंधु। सदियुनि खां वठी तो सींध सिंधड़ीअ जी संवारी जुगनि खां जियापे लए सदा तो सुर्क पियारी। हा कैलाश खां केटी बंदर ताईं अची थो वॾा वर वकड़ काटे ख़ुशीअ में तूं नची थो। उञायल ज़मीननि जी करी थो आबियारी बरनि ऐं थरनि में ख़ूब आणी थो बहारी। मञूं था त तुंहिंजी मौज सां सैराब सिंधड़ी सदाईं रही सरसब्ज़ ऐं शादाब सिंधड़ी। सिंधु अणगणनि जे उञ उझाइण जो ज़रियो बणियो आहे बराबरि अन्न उपाइण जो ज़रियो। मिठी बूंद तुंहिंजी ज़रात लाइ ज़रूरी हिफ़ाज़त करण लाइ क़ौम जागी आहे सारी। नवां डेम ऐं कैनाल नामंज़ूर सारा मिटाए छॾींदासीं असां दस्तूर कारा। मिठो पाक पवित्र साफ़ तुंहिंजो आब सिंधु समूरनि नदियुनि खां थो लॻी नायाब सिंधु नायाब सिंधु।